ओम शांति। अजय वाले तारीख है 23/2026। मीठा मीठा वापदार चुनदा मीठे मीठे ॿार तव्हां महान सौभाग्यशाली आहियो। श्री तव्हांखे भॻवान उहो पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि जो अञा ताईं ऋषि मुनि बि न पढ़ी आहे। प्रश्न: ड्रामा जी कहिड़ी भावी तव्हां ॿार ॼाणंदा आहियो? दुनिया जी मनुष्य न तरह तव्हां ॼाणंदा आहियो इन रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाश वारा प्रज्वलित थी हाणे सॼी पुराणी दुनिया इन में स्वाहा थी वेंदी। हीअ भावी कोई टाले न सघे। ये अहिड़ो अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे जंहिंमें सॼी सामग्री स्वाहा थींदी। पोइ असां हिन पतित दुनिया में न ईंदासीं। इनखे ईश्वर जी भावी न ड्रामा जी भावी चईंदासीं। गीता मुखड़ो ॾिसी वटि प्राणी। ओम शांति। तव्हां ॿार बि मनुष्य आहियो। इहे मनुष्यनि जी सृष्टि आहे। हिन समय तव्हां ब्राह्मण धर्म जा मनुष्य ठहिया आहियो। तव्हां शिक्षा वठंदा आहियो। बाप शिक्षा ॾींदा आहिनि कंहिंखे? आत्माउनि खे। आत्मा खे हाणे पंहिंजे सुधर्म जो पतो आहे कि असां आत्मा हिन शरीर खे हलाइण वारी आहियूं। आत्मा जो इहे रथ आहे। जीअं बाप हिन रथ ते अची करे सवार थिया आहिनि, तव्हांजी आत्मा बि हिन रथ ते सवार आहे। सिर्फ़ु आत्मा खे इहो ज्ञान भुलिजी वियो आहे कि असां आत्मा शांति स्वरूप आहियूं। असांजे रहण जो स्थान मूल वतन असांजे रहण जो स्थान ई मूल वतन में आहे। ये शरीर असांखे हिते मिलंदो आहे। ईअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करणियूं खपनि। बाप चवंदा आहिनि तव्हां आत्मा शांति स्वरूप आहियो। अगरि तव्हां चाहो असां शांति में विहूं त पंहिंजे खे आत्मा सम्झी शांति धाम जे निवासी सम्झो। थोरो समय शांति में वेही सघंदा आहियो। मनुष्य शांति ई मांगदा आहिनि। मन खे शांति खपे। ये आत्मा चई, परंतु मनुष्य ये न ॼाणंदा आहिनि कि मां आत्मा आहियां। ये भुलिजी विया आहिनि। हिकु कहानी बि आहे न, राणी जे गले में हार पियो हुयो ऐं ढूंढदी रही ॿाहिरि। त बाबा बि सम्झाईंदा आहिनि शांति त तव्हांजो स्वधर्म आहे। ॿारनि सम्झायो आहे असां आत्मा आहियूं, शांति स्वरूप आहियूं। हिते आहियूं पाठ वॼाइण। हिन ऑर्गन सां डिटैच थी वेंदा आहियूं त आत्मा शांति आहे। आत्मा पंहिंजी स्वधर्म शांति में जेतिरो चाहे वेही सघंदी आहे। चाहे असां हिन शरीर सां कमु न करूं त शांति में वेही रहूं। इहा आहे सची शांति। इनखे तव्हां ढूंढंदा न आहियो। तव्हांजो स्वधर्म शांति आहे। चाहे असां हिन शरीर सां कमु न करूं त शांति में वेही रहूं। ये सच्ची शांति आहे। मतिलबु ख़ुदि जे स्वधर्म में टिकी वञे। इनखे तव्हां ढूंढंदा न आहियो। तव्हांजो इहे स्वधर्म आहे शांति। हाणे हिते पाठ वॼायो था। बाबा द्वारा मालूम पियो आहे असां 84 जन्मनि जो पाठ वॼायो। हिन 84 जन्मनि जे चकर जो कंहिंखे पतो न आहे। सिर्फ़ु तव्हां ॿार ई सम्झाईंदा आहियो। पहिरियों असां सूर्यवंशी राजा व प्रजा हुयासीं। पोइ चंद्रवंशी, सो वैश्यवंशी, सो शूद्रवंशी ठहिया आहियूं। हाणे पोइ असांखे सूर्यवंशी ठहिणो आहे। तव्हां ॿार सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। तव्हां केतिरा सौभाग्यशाली आहियो। बाबा त यथार्थ ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। इहा आहे ही सदगति मार्ग। इहो सम्झाइणो आहे कि सर्व जो सदगति दाता हिकु आहे। हाणे ॼाणे विया आहियो न। असांखे बाबा अची करे 21 जन्मनि जे लाइ सदगति प्राप्त कराइनि था। ॿाहिरां वारा मनुष्य हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा न आहिनि। तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं ई ॼाणंदा आहियो। कोई पुछंदा आहिनि तव्हां ॿी के छा ॼाणंदा आहियो? परीक्षा त थियणी खपे न कि ब्राह्मण ब्राह्मणियूं आहिनि या न आहिनि। अगरि तव्हां ब्रह्मा जा ॿार आहियो त सृष्टि चक्र खे ज़रूरु ॼाणंदा हूंदव। बाबा रचयिता खे ॼाणंदा आहियो। ऋषि मुनि आदि त रचता ऐं रचना खे ॼाणंदा न आहिनि त गोया नास्तिक ठहिया। तव्हां बि नास्तिक हुयो। तव्हां
तव्हां बि रचता बाप ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा हुयो। स्कूल में पहिरियों अनपढ़ा ई ईंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि स्कूल में इहा पढ़ियो। हाणे तव्हां ईश्वर पढ़ाई में आहियो, परम पिता परमात्मा तव्हांखे पढ़ाइनि था। इहे बुद्धि में सम्झणो खपे। रचता त हिकु ई शिव बाबा आहिनि। रुद्र ज्ञान यज्ञ रचियो, इहे शास्त्रनि में आहे। हाणे रुद्र ऐं शिव परमात्मा में फ़र्क़ु त कोई आहे न। इहा बि आहे कि रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाश ज्वाला निकिती। सिर्फ़ु रुद्र शिव जी जॻह श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। उहे ई गीता चईंदा आहिनि इहे ज्ञान यज्ञ सां विनाश ज्वाला प्रज्वलित थी त स्वराज्य जे लाइ इहे ज्ञान यज्ञ आहे। इन में पुराणी दुनिया स्वाहा थियणी आहे। यज्ञ में सॼी आहुति अर्थात सामग्री विझंदा आहिनि, सभु स्वाहा करे ॾींदा आहिनि। त हिन रुद्र ज्ञान यज्ञ में सॼी पुराणी दुनिया स्वाहा थी वेंदी। तव्हां हाणे राजयोग सिखो था, हिन पत दुनिया में पोइ ईंदव ई न। ये दुनिया पोइ ख़तमु थी वञणी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो नेचुरल क्लैमिटीज़ आदि सभु थींदी। इहा सॼी नॉलेज तव्हांजी बुद्धि में विहणी खपे। शिव बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे। बाबा सत्य आहे, चैतन्य आहे, ज्ञान जा सागर आहिनि। सृष्टि खे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। ऋषि मुनि त चईंदा आहिनि असां रचता ऐं रचना खे न ॼाणंदा आहियूं। तव्हां सां कोई पुछंदो तव्हांखे छा मिलंदो आहे, चओ असांखे जेका वॾा वॾा ऋषि मुनि आदि चईंदा हुआ कि असां रचना ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहियूं, सो असां ॼाणंदा आहियूं। रचता आहे बाबा ऐं हुनजी रचना कीअं आहे। रचता बाप जे सवाइ रचना जे आदि मध्य अंत जो राज कोई सम्झाए न सघंदो। रचता ई सम्झाईंदा न। तव्हांखे मालूम आहे मक्खियुनि जी बि रानी हूंदी आहे। रानी सां गॾु पुठियां सभु मक्खियूं ईंदियूं आहिनि। रानी अर्थात मां सां गॾु उन्हनि जो केतिरो संबंध आहे। ॿिए जो बाबा बि ईंदा आहिनि त सभी आत्माउनि खे साथ वठी वेंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि असां आत्माउनि खे साथ वठी वञणु शांति धाम में। पोइ वरी तव्हांजो सतयुग में पाठ शुरू थींदो। जे पाठ वॼाइण जे लाइ तव्हां हीअ देवी देवता पद पायो था। तव्हां हिते ईंदा ई आहियो मनुष्य खां देवता पद पाइण। सभु गुण हिते धारण करणा आहिनि। हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। इन्हनि खे दिव्य दृष्टि सां जे सवाइ कोई ॾिसी न सघे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां सूर्यवंशी देवी देवता ठाहींदासीं। तव्हांजी बुद्धि में आहे कि स्वर्ग जी राजधानी कीअं स्थापना थींदी आहे। सतयुग में हुयो ही देवी देवताउनि जो राज्य, परंतु देवताउनि जे राज्य में कॾहिं राक्षस आदि परंतु दुनिया वारनि त देवताउनि जे राज्य में बि राक्षस आदि ॾेखारिया आहिनि। इहे कोई ॼाणंदो न आहे। भारत केतिरो पवित्र हुयो। महिमा बि ॻाईंदा आहिनि सर्वगुण संपन्न। उन्हनि जे अॻियां मथो बि टेकंदा आहिनि। मंदर बि ॾाढा ठहिया आहिनि, परंतु इहो पतो न आहे कि आदि सनातन देवी देवता धर्म सतयुग जो कॾहिं ऐं कीअं स्थापना थियो। भारत जो एतिरो ऊच हुयो, उहो नीच कीअं ठहियो इहो कंहिंखे बि पतो न आहे। चईंदा आहिनि इहा भावी ठहियलु आहे। कंहिंजी भावी आहे उहो बि न सम्झंदा आहिनि। ड्रामा जी भावी सम्झे त सम्झ में अचे। ड्रामा जो रचयिता क्रिएटर डायरेक्टर केरु सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि ईश्वर जी भावी। ड्रामा चइण सां ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणणो खपे न। सिर्फ़ु किताब पढ़ण सां ड्रामा जो पतो न पई सघंदो आहे। जेसिताईं वञी करे कोई ड्रामो ॾिसे न त कीअं पतो पवंदो। जीअं अख़बार में बि पियो हुयो न हिकु श्री कृष्ण चरित्र जो ड्रामो ठहियलु आहे।
परंतु ॾिसण बग़ैर कोई सम्झी थोड़ी सघंदो आहे, ॾिसंदा तॾहिं सम्झदा। ड्रामा में ईअं थियणो आहे। तव्हां ॿार बि ड्रामा खे हाणे सम्झंदा आहियो। मनुष्य चवंदा आहिनि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी जे चकर फिरंदो रहंदो आहे, परंतु कीअं फिरंदो आहे इहे कंहिंखे पतो बि न आहे। नाम बि लिखियलु आहे न, सत्य त्रेता द्वापर कलयुग पोइ संगम युग, परंतु मनुष्यनि सम्झी वरितो आहे युगे युगे ईंदा आहिनि, सत्य त्रेता जो बि संगम हूंदो आहे, परंतु हुन संगम जो कोई महत्व न आहे। परंतु न संगम जो कोई महत्व न आहे। हुते त कुझु थींदो ई न आहे। मतिलबु सत्य त्रेता जे संगम में इहे ॻाल्हियूं तव्हां ॼाणंदा आहियो। सत्युग सूर्यवंशी पोइ चंद्रवंशियुनि जो राज्य कीअं ॾिनई। सत्युगी सूर्यवंशियुनि पोइ चंद्रवंशियुनि खे राज्य कीअं ॾिनई। हीअं न कि चंद्रवंशी सूर्यवंशियुनि ते जीत पाती, न। चंद्रवंशियुनि जो राजा हूंदो आहे त सूर्यवंशी राजा रानी उन्हनि खे राज्य भाग्य ॾेई करे तख़्त ते विहारंदा आहिनि। राजा राम, रानी सीता जो टाइटल मिलंदो आहे। कंहिं ॾिनो, चईंदा सूर्यवंशियुनि ट्रांसफ़र कयो, हाणे तव्हां राज्य करो। जो सीन तव्हां ॿारनि साक्षात्कार में ॾिठो, बाक़ी कोई लड़ाई आदि न लॻंदी आहे। जीअं कंहिंखे राजा ई ॾिबी आहे न, वैसे ॾिनई। उन्हनि जे पेर आदि धोई करे उन्हनि खे राज तिलक ॾींदा आहिनि। हुते कोई गुरू गुसाई त हूंदो न आहे। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे, असां दैवी सुभाउ वारा ठहींदा आहियूं। हाणे ॿारनि जी ॿुधी में असां दैवी सुभाउ वारा ठहींदा आहियूं। सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य में असां केतिरा सुखी हूंदासीं। बाबा असांखे दुख सां कढी सुख में वठी वेंदा आहिनि। कोई सुखी ठाहे न सघे बाबा जे सवाइ। साधू माण्हू ख़ुदि बि चाहींदा आहिनि असां शांति धाम में वञूं। बाबा चईंदा आहिनि मां हिन साधू आदि जो बि उद्धार करे सभिनि खे शांति धाम में मोकिले ॾींदो आहे। सन्यासी त ईंदा ई आहिनि द्वापर में। स्वर्ग में त देवताऊं ई रहंदा न। हुतां बि सेक्शन अलॻि अलॻि आहे। सूर्यवंशियुनि जी अलॻि, चंद्रवंशियुनि जी अलॻि। पोइ इस्लामी बौद्धी सन्यासी आदि जो बि ईंदा आहिनि, उन्हनि जो सेक्शन अलॻि अलॻि ठहियलु आहे। जॾहिं असां राज्य कंदा आहियूं त ॿियो कोई न हूंदो आहे। मूल वतन में बि इहा माला नंबरवार ठहियलु आहे। आदि सनातन देवी देवता धर्म वारा ही आहिनि। पहिरीं बिरादरी, पोइ ॿी बिरादरी निकिरंदी आहे। हीअ बिरादरी आहे न, वॾे ते वॾी ऐं ॿिया जो धर्म स्थापक ईंदा आहिनि, सभु उन्हनि सां निकिरंदा ईंदा आहिनि। तव्हां चईंदा इस्लामियुनि जी आहे सेकेंड नंबर बिरादरी, पोइ बौद्धियुनि जी थर्ड नंबर बिरादरी, असां फर्स्ट, बाक़ी हद जी ॿिया नंढा नंढा त लाखों हूंदा आहिनि। हिते त मुख्य 4 बिरादरियूं आहिनि। देवी देवता ईंदी, पोइ इस्लामी, बौद्धी, क्रिश्चन आदि ईंदा आहिनि। पहिरियों असां ईंदा आहियूं। हाणे असां हेठि किरिया आहियूं। असांखे 84 जन्म वठी पाठ वॼाइणो आहे। सोचो असां पहिरीं बिरादरी जा, कहिड़ी ऊच आत्मायूं आहिनि। है न, ऊचे ते ऊचे बाप जे डायरेक्ट कनेक्शन में आहियूं। असांखे 84 जन्म वठी पाठ वॼाइणो आहे, जो हाणे लास्ट में आहे।
उहो ई पोइ फर्स्ट में हूंदा। देवी देवता हाणे पत थियण जे कारण पंहिंजे खे देवी देवता कहलाए न सघंदा। देवताउनि खे त पूॼंदा आहिनि, इन सां सिधा उन्हनि जी बिरादरी जा आहिनि। देवताउनि खे जो पूॼंदा आहिनि इन सां सिधा की उहो उन्हनि जी बिरादरी जा आहिनि। सिख माण्हू गुरू नानक खे मञंदा आहिनि त उन्हनि जी बिरादरी जा आहिनि। सतयुग में पहिरियों नंबर असांजी बिरादरी, उन्हनि सां ऊच बिरादरी कोई हूंदी न आहे। असां ऊच ते ऊच बिरादरी वारा आहियूं। असां सभिनि खां जास्ती सुख भोगंदा आहियूं, छोकी असां बाबा जी श्रीमत ते हलंदा आहियूं, बाबा जो चयो मञंदा आहियूं। इन करे पोइ उहे ई कंगाल थी वेंदा आहिनि। सभिनि खां जास्ती दुखी बि इहे ई थींदा आहिनि, कर्ज़ो बि इहे ई वठंदा आहिनि। केतिरा साहूकार हुया, हाणे केतिरा ग़रीब आहिनि, सभु कुझु गवाए छॾियो आहे। इहे आहे ई दुखधाम। हाणे बाप सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि, बाक़ी सभु हली वेंदा शांती धाम। अधु कलाक तव्हां सुख भोगंदा आहियो, बाक़ी सभु शांती में रहंदा आहिनि। चाहींदा बि आहिनि असां मुक्ति में वञूं, सुख खे कागविष्टा समान सम्झंदा आहिनि। उन्हनि खे सुखधाम जो अनुभव ई न आहे। सन्यासी तव्हांखे अनुभव आहे, महिमा बि ॻाईंदा आहिनि, परंतु पत थियण जे कारण भुलिजी विया आहिनि। हाणे बाप यादि दिलाईंदा आहिनि, हे भारतवासी तव्हां देवी देवता धर्म जा हुयो, द्वापर सां नाम बदिली करे छॾियो आहे। देवता धर्म वारा ई पतत थिया आहिनि, ॻाईंदा बि आहिनि पतत पावन अचो। बाबा ॿुधायो आहे त केतिरा जन्म पावन दुनिया में हुयो, केतिरा जन्म पावन दुनिया में हुयो, केतिरा जन्म पतत दुनिया में आयो। हाणे पोइ पावन दुनिया में वञिणो आहे। ये पाठशाला जी पाठशाला बि आहे, यज्ञ जो यज्ञ बि आहे। सॼी दुनिया पुराणी दुनिया हिन में ख़त्म थियणी आहे। होलिका जलाईंदा आहिनि, इहे सभु पर्व हाणे जा आहिनि। आत्मा हली वेंदी, बाक़ी शरीर ख़तमु थी वेंदा। ये नॉलेज कोई सन्यासी आदि ॾेई न सघे। गीता में कुझु आहे, परंतु आटे में लूणु मिसल ज्ञान प्राय लोप थी वेंदो। शिव बाबा चईंदा आहिनि असां इहे यज्ञ रचियो आहे, इन में तन मन धन सभु स्वाहा कंदा आहियूं न, जीते जी मरिया आहियो न। चेक करो केतिरा जीते जी मरिया आहिनि ॿार। नंबरवार जो जीते जी मरदा, उन अनुसार ई सत्य त्रेता में पद पाईंदा। छोजी जीते जी मरी करे बाप जो ठहींदा, बाप सां कनेक्शन जुटंदो। बाबा जीअं श्रीमत ॾींदा आहिनि उन ते हलंदा, तॾहिं त स्वर्ग में पद उन अनुसार पाए सघंदव न। शिव बाबा चईंदा आहिनि असां इहे यज्ञ रचियो, इन में तन मन धन सभु सुवाह कंदा आहियो, जीते जी मरदा आहियो। इहे ज्ञान तव्हांखे हाणे मिलियो आहे, ये ज्ञान तव्हांखे हाणे मिलियो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सुखधाम में वञण लाइ पंहिंजो दैवी सुभाउ ठाहिणो आहे। ड्रामा जे आदि मध्य अंत जो राज खे बुद्धि में रखे हर्षित रहणो आहे। सभिनि खे इहा राज सम्झाइणो आहे। ॿियो आहे स्वराज्य वठण लाइ हिन बेहद यज्ञ में जीते जी पंहिंजो तन मन धन सभु स्वाहा करिणो आहे। सभु कुझु नई दुनिया जे लाइ ट्रांसफर करे छॾियो। वरदाना पंहिंजे मस्तक द्वारा टे नेत्र जो साक्षात्कार कराइण वारा सच्चा योगी ठहो। यादगार में योगी जे मस्तक में टियों नेत्र ॾेखारींदा आहिनि। तव्हां सच्चा योगी ॿार बि पंहिंजे मस्तक द्वारा टियों नेत्र जो साक्षात्कार कराइण लाइ सदा बुद्धि द्वारा हिकु बाप जे संग में रहो। हिकु बाप
ॿियो असां, टियों न कोई। जॾहिं अहिड़ी स्थिति हूंदी तॾहिं टियों नेत्र साक्षात्कार थींदो। अगरि बुद्धि में टियों अची वियो त टियों नेत्र बंदि थी वेंदो। इन करे सदैव टियों नेत्र खुलो रहे। हिन जे लाइ यादि रखिणो आहे कि टियों न कोई। मां आत्मा ऐं बाबा, तॾहिं टियों नेत्र खुलंदो। ॿ इहे खुलियल आहिनि, टियों इहे खुली वेंदो। स्लोगन आहे प्रश्नचित थियणु अर्थात परेशान थियणु, परेशान करणु। इन करे सदा प्रसन्न चित रहो। अव्यक्त इशारो, जहिड़ो कर्म जो जीअं कर्म कंदो आहे हुनजो नाम ई पईंदो आहे। कर्म यदि श्रेष्ठ त नाम श्रेष्ठ मणि। श्रेष्ठ मणि ठहिण जे लाइ मन वाणी कर्म में सरलता ऐं सहनशीलता, इहे 2 गुण आवश्यक आहिनि। बाबा चवनि था श्रेष्ठ मणि ठहिण लाइ मन वाणी कर्म में सरलता बि हुजे ऐं सहनशीलता बि हुजे। अगरि सरलता आहे त सहनशीलता न त बि श्रेष्ठ न। इन करे सरलता ऐं सहनशीलता ॿई साथ साथ खपनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।